नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे चोटियारो में खबर ॾींदा हलूं त चोटियारो में नौजवान प्रेम वल्द सेव जी भाट पंहिंजे भाइरनि खिलाफ़ एहतजाज कंदे चयो त 2 ॾींहं अॻु भाइरनि बग़ैर कंहिं सबब जे मूं ते ऐं मुंहिंजी घरवारी ते बिना जवाज़ तशद्दुद कयो, जंहिंमें मूंखे मथे में धक पिण लॻा आहिनि। जंहिं बाद आउं चोटियारो थाणे ते भाइरनि खिलाफ़ दांह खणी वियुसि त पुलिस मूंखे लेटर ॾेई सांगड़ अस्पताल मां इलाज कराए अचण जो चयो। मूं जवाबदार भाइरनि चितरियो ऐं चंदियो खिलाफ़ चोटियारो थाणे ते NCB दाख़िल कराई है, पर पुलिस बासर ज़मींदार जुमो राजड़ जे वंगार वेंदे जवाबदार भाइरनि खिलाफ़ कार्रवाई नथी करे। हिन ॿुधायो है त ज़मींदार जुमो राजड़ मूं ते हमिलो कंदड़ भाइरनि ऐं मूंखे धमकी ॾेई रहिया आहिनि त असां खिलाफ़ दांह न कर, न त सुठो न थींदो। हिननि SSP सांगड़ खां मुतालबो कंदे घुर कई है त जवाबदार खिलाफ़ फौरन कार्रवाई कई वञे ऐं इंसाफ़ कयो वञे। होॾां SHO चोटियारो ॿुधायो त पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ वई हुई, पर जवाबदार फरार थी विया आहिनि। बाक़ी फरियादी सर्टिफिकेट खणी ईंदो त केस दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।